वार खोले वार छोड़े वार पुनल तारणो पहाड़ में अचन खां अॻु में साईं रब करीम ख्वाबन में मुझे महबूब करीम जे अचण जूं बिशारतूं ॾिनियूं। हाणे आख़िर में मीलाद जे नाले ते जलसो आहे। मुंहिंजा प्यारा मीलाद जी माना आहे विलादत। साईं करीम जो अचणु कीअं दुनिया में आयो इन जो नालो मीलाद आहे। मीलाद लफ़्ज़ अरबी आहे पर पावरी ॿोली में त मदीने जो मीर कीअं उनजे में ॿ ॻाल्हियूं मीलाद पढ़णु मीलाद बयान करणु सभ खां अॻु में रब जी सुन्नत। मीलाद जो जलसो करणु सभ खां अॻु में रब करीम जी सुन्नत। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ मुंहिंजा महबूब यादि कर पहिरियों जलसो असां तुंहिंजे ज़िक्र जे सिलसिले में रखियो हो जंहिंमें मलाइका कोन हुआ हुरूं गुलमान कोन हुआ इंसान कोन हुआ सवा लख नबी तुंहिंजे जलसे ॿुधण जे लाइ महिमान हुआ। मां उन्हनि में तुंहिंजी तारीफ़ कई ज़िक्र कयो। मां उन्हनि खां वाइदो वरितो त जीअं मूं मीलाद मल्हायो आहे अवां बि दुनिया में वञी ॻोठनि में शहरनि में दिलनि में भिटनि में मुंहिंजे मुस्तफ़ा जो ईअं मीलाद मल्हाए जो ज़िक्र कयो। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कयो त वरफ़अना लक ज़िक्र। मूं पंहिंजे हबीब खे जे ज़िक्र खे त बुलंद करे छॾियो आहे पर मां अव्हां खे बि दावत थो ॾियां त इन कम में जीअं दुरूद में मूं अव्हां खे मोमिननि खे दावत ॾिनी त शामिल थियो ईअं मां मीलाद जे कम में बि अव्हां मोमिननि खे शामिल थो कयां। छा चओ मोमिनो नबीओ अचो शरीक थियो। मां रब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महबूब जे ज़िक्र खे वधायो आहे। पहिरियों जलसो हू कयो आहे। हाणे अव्हां जिते जिते वञो दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजे महबूब जा गुण ॻाइजो मुंहिंजे महबूब करीम जा जलसा कजो मुंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाइजो। पोइ जीअं जीअं पोइठड़ो दौर थींदो वेंदो वल आख़िरतु ख़ैरुन लक मिनल ऊला। अॻे हीअं मीलाद कोन मल्हाईंदा हुआ सादगी सां मीलाद मल्हाईंदा हुआ पर दौर जे हिसाब सां जीअं अॼु पाकिस्तान जो 14 अगस्त ॾियारो शौक़ शौक़ शोर वजत सां मल्हायो थो वञे। झंडा चाढ़िया वेंदा आहिनि सरकारी गाॾियुनि ते आम गाॾियुनि ते झंडा लॻाया वेंदा आहिनि स्कूलनि ते झंडा मुंहिंजा प्यारा अस्पतालुनि ते झंडा 14 अगस्त जा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो असां बि ॾिठो त हाणे झंडनि जी बहार थी वई आहे। हाणे माण्हुनि जो ज़हन इहो थी वियो आहे त जंहिंजा जलसा वॾा जंहिंजा जुलूस वॾा जंहिंमें झंडा वॾा नारा खणा उहो ई शान वारो आहे। असां सुन्नी मुस्लमान जाॻियासीं असांजो हाणे घरनि में सादो भत ठाही कोन उर्स मल्हाइबो। हाणे रोडनि ते निकिरी पओ ॿाहिरि निकिरी पओ अहिड़ा जलसा जुलूस कयो जो मुखालिफ़नि खे दुश्मननि खे ख़बर पए अॼु बि अगरि को शान वारो आहे त उहो आमिना जो नाम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो हाणे के दौर में जीअं मुखालिफ़ थी था अंग्रेज बेअदब थी था कॾहिं साईं करीमन जा खाका था ठाहिनि कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं के माण्हू कहिड़ियूं ॻाल्हियूं। अॼु खां 50 साल अॻु में कादियानी जो फितनो थियो जेके मुंहिंजा प्यारा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो रहमतुल्लाह अलैह असांजा अकाबरीन औलिया अल्लाह वली सभु उठी पिया उन्हनि साथ ॾिनो भुट्टे साहब खे मजबूर कयऊं। मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि खे काफ़र करार ॾिनो वियो। हाणे 50 साल थी विया जॻह जॻह ते गोल्डन
जोबली मलाई पई वञे पर हाणे वरी इन्हनि माण्हुनि कर रखियो त ॿियो न बाज़ार में न ॿाहिरि मैदाननि में न असांखे घरनि में पंहिंजो पंहिंजो सिलसिलो हलाइण जो मुंहिंजा प्यारा असांजे जजनि लचक ॾेखारी पर साईं क़िबला पीर अयूब जान जहिड़ा मुजाहिद साईं मुफ्ती मोहम्मद जान जहिड़ा मुजाहिद उथी खड़ा थिया साईं मुफ्ती मुनीबुर रहमान जहिड़ा जवान केतिरनि जा नाला वठां 50 बुज़ुर्ग सभु अवामे अहले सुन्नत उथी बीठी चवण लॻी गुनाह ॿाहिरि बि गुनाह आहे बंदि कमरे में बि गुनाह आहे असां इन जी इजाज़त कोन ॾींदासीं जजनि मुंहिंजा प्यारा मजबूर थी वियो फ़ैसिलो लचक वापसि वरिती त इन्हनि खे कंहिं बि सूरत में इजाज़त कान्हे का छाजे करे हे असांजा जलसा हे असांजा जुलूस हे झंडनि जी बहार जॾहिं ॾिसनि था हुकूमत ॾिसे थी ॿाहिरां मुल्क ॾिसनि था त वाह वाह असां सम्झो त आमिना जो लाल मदीने जो मीर हलियो वियो आहे पर न करोड़े ग़ुलाम पुठियां छॾे वियो आहे जेके साईं जो दीन संभालियो वेठा साईं जा झंडा पिया लहराइनि नारा वेठा आहिनि मीलाद पिया मल्हाइनि मुंहिंजा प्यारा ये असांजा जलसा जुलूस झंडा वॾो कमु कंदा आहिनि इहे चुना जवान नेट ते रखंदा आहिनि WhatsApp ते रखंदा आहिनि मुंहिंजा प्यारा सभु माण्हू इहे असांजो जज़्बो ॾिसंदा आहिनि जलसा जुलूस ॾिसंदा आहिनि पंहिंजनि खे बि नसीहत कंदा आहिनि कॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ग़लति न ॻाल्हाइजो बेअदबी न कजो न त इहे मस्त आशिक़ अव्हां खे खाई वेंदा हिननि जलसनि जो फ़ाइदो हिननि मीलादनि जो फ़ाइदो असांजे हिन जज़्बे जो फ़ाइदो इहो आहे जो जग कुंड कुर्छ जे हर माण्हूअ खे इहा इतला मिले थी त महबूब करीम जा पहिरेदार दीन इस्लाम जा पहिरेदार हर जाइ हर हंधि पर तालीअ में बि जाॻनि था में भी जागन था पिया सोना मुंहिंजा प्यारा इनखे वधीक वधायो इन जज़्बे मोहब्बत में इज़ाफ़ो कयो जगह जगह जलसा जुलूस कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जलसनि जुलूसनि जो वॾो फ़ाइदो थींदो ऐं थी रहियो आहे आख़िर में साईं जो मीलाद मुंहिंजा प्यारा महबूबनि जो मीलाद अम्मा आमिना बयान फरमायो आहे अम्मा जी सुन्नत आहे अम्मा फरमाए थी त पारी रात बिलवल जी सूमर जी रात खरज मिन बतने नूर मूं पुट थिए न बल्कि नूर ॼणियो नूर जंहिंजी रोशनी में मां रूम शाम जूं जायूं त ॾिठियूं पर उते माल मवेशी उहे घाह पे खान उन्हनि जा ॾंद बि मां हिकु जहिड़ा पई ॾिसां अहिड़ो नूर ॼणियो अम्मा फरमाए थी ॿार दुनिया में ईंदा उघाड़ा ईंदा पर मुंहिंजो महबूब मदनी ढोल चादर ढके आयो चादर में ढकजी आयो दुनिया में ॿार ईंदा त रोईंदा ईंदा मुंहिंजो महबूब मुर्कदो आयो मुर्कदो महबूब दुनिया जा हिकु पासे मुंहिंजो अरबी ढोलणो हिकु पासे हुननि सभिनि जो बोलणो हिकु पासे मुंहिंजे अरबीअ जो बोलणो हिकु पासे महबूब दुनिया याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलेखा हुई हिकिड़ी यूसुफ जो घुंड खोलण हिकु पासे मुंहिंजे अरबीअ जो बोलण हिकु पासे साईं मुर्कंदो आयो ॿिया ॿार दुनिया में ईंदा अछूं पूरणियूं हुजूं बंदो टे ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं अछूं पूरियूं पयूं आहिनि पर मुंहिंजो चांद जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आयो ख़ुदा जो कसम अखियूं त खुलियलूं हुयूं पर अखियुनि में ताज़ो कजल पातो पियो हो एॾो कजल अखियुनि में
किया निशानी मार दुनिया में दान गंजा उदान मथन ते वार कोन दान पर मुझो जॾहिं जानवायो त वॾा वार हा पर मज़े वारी ॻाल्हि जो विच वारी सीध बि निकितल हुई ऐं ज़ुल्फ़नि में ताज़ी फणी फिरल हुई तुझे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा हैरान हज़ारे मन रुगो कई मस्त थिया मजदूब बनिया मस्तान हज़ारे मन रुगो जन नूर ॾिठो नकाब मजा से कियन रुअल उथी ख्वाब मजा वठी तरस फिर दे बाब मजा दरबान हज़ारे मन रुगो कई अबरू ते शहीद कया कई नाज़ मजीद मुरीद कया रे नाने दीद खरीद कया रे नाने दीद खरीद कया मस्तान हज़ारे मन रुगो पंहिंजे साहिबजादे खे बिस्तरे ते आलायो थोड़ी देर खां साईं पासो वारे मथो सजदे में रखी दुआ कई रब हबली उम्मती मुझा मालिक बेटा मूंखे मुंहिंजी गुनाहगार उम्मत बख्शे दे बेटा ईसा फरमाए तो रात जा पियो दातर खां घुरियाई दात रात जा पियो दातर खां घुरियाई रात अञा पैया रात अदा अड़ी रात अगन घुरी कए में धरे ये जो मिलाद बयान कर अमा आमिना जी सुन्नत अमा हलीमा जी सुन्नत ओ मुझा प्यारा दोस्तों अल्लाह पाक जी सुन्नत मिलाद जो जलसो मल्हाइण साईं जी सुन्नत अल्हम्दुलिल्लाह जिते असां फर्ज़ अदा था कयूं ॿियो सुन्नतो उते ही कम बहाने लाज़िम थी असां साईं जो ज़िक्र वधायूं साईं करीमन जे मोहबत में अञा वधीक इज़ाफ़ो कयूं साईं करीमन जा जलसा जुलूस कयूं मुंहिंजा प्यारा उन खां अलावा साईं असां तव्हांजी इस्लाह करण आयो आहे साईं जलील बंदी आयो आहे ख़ुदा जो आख़िरी नबी आहे उन खां बाद जेको दावा कंदो सो कूड़ो आहे सो मुंहिंजा प्यारा कसाब आहे साईं ते नबूवत ख़त्म थी चुकी आहे हाणे को ख़ुदा जी बज़्म में अहिड़ो आहे कोन को जो दुनिया जे तबके ते नबी बची अचे साईं बाबा सैयद महर अली शाह गीलानी रहमतुल्लाह अलैह मना सुभान अल्लाह चया समझ साईं जा शेर आवां जरूर ॿुधां बाबा सैयद महर अली शाह गीलानी सैयद जॾहिं कादियानी जो फितरो उठो हाथ में वक्त भई मानू बिनी पासन जा मानू घुराया मौलवी घुराया असां वारो पासो जेको आयो उनमें साईं जमात अली शाह नक्शबंदी भी हुयो त बाबा मेर अली शाह भी हुयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जई जई दौर में आमिना जे लाल जे नामो से रसाल जो मसलो थियो आ उन दौर में खुदा अहिड़ा मुजाहिद मोकिलिया पैदा फरमाया मुझा प्यारा मुसलमान भाइरो वक्त जे हाक वठे साईं बाबा मेर अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमाया
फरमायो हाक में वक्त जे चाही तो हमेशा जे लाइ इहो ढेड़ो ख़त्म थी वञे त पोइ अॼु मुका वारो फ़ैसिलो थिए अॼु कजूं कद शिकारियूं बिछड़ियूं तूं खटी या मां खटा अॼु आख़िरी फ़ैसिलो थींदो मुनाज़रो थींदो कहिड़ो वो माण्हू कादियानी बि पंहिंजो कागज़ कलम पंहिंजी टेबल ते रखनि अवांजी टेबल ते मां बि कागज़ कलम अवांजे टेबल ते रखां थो वो हक़ वारी जमात आहे जंहिंजी पेन जंहिंजो कलम पाण उथी पंहिंजे कागज़ ते पंहिंजे नबीअ जो कलमो ॾेखारे लिखे माण्हू हैरान थी विया साईं बाबा मेहर अली शाह हुननि बि मजबूरी में हुननि जूं कुर्सियूं ॾकनि पियूं पर मजबूरी में उन्हनि बि कागज़ कलम रखियो हेॾा असांजे मुजाहिद अहले सुन्नत पीरान पीर दस्तगीर जे विचड़े बि कागज़ कलम रखियो आहे तारीख़ लिखियो आहे त कलम पाण उथी हुन कागज़ ते लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कागज़ ते कलम लिखियो असां वारा आलम उथी पिया साईं खे भाकुर पातो अॻ में साईं पीर जमात अली शाह नक्शबंदी उथियो उन भाकुर पातो माइट अॼु त कमाल करे छॾी वाह करे छॾी ही छा तॾहिं हज़रत मेहर अली शाह फरमायो ओ अदा जमात अली शाह हे मुंहिंजो कमाल न आहे जॾहिं मां कागज़ कलम रखियो ऐं जंहिं वक़्त में रखी पोइते आयुसि त मां पंहिंजे ॾाढे पीरान पीर खे सॾु कयो त मीरा मुर्शिद मदद कर अॼु अची ओखी वेर लिल्लाह लॻ लतीफ़ चए हर बाज़ीअ ॾे पेर औलाद अली शेर कर का मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर ना सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी को बादशाह बगदादी कर का मेहर मुरीद ते बाबा मेहर अली शाह आन थियो कोई मिसल न मेरे ढोलन दी कोई मिसल न मेरे ढोलन दी चुप करे मेरे अली इत्थे जान ही बोलन दी इत्थे जान ही बोलन दी अरे ये महबूब दा मेला है ये महबूब दा मेला है महफिल नू सजाई रखना उदे आवण दा वेला है उदे आवण दा वेला है करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया सारी दुनिया खादी खैरात मदीने दे कोई मिसल न मेरे जानी दे कोई मिसल न मेरे जानी दे रब इसमा खुदा है ओदी चढ़दी जवानी दे ओदी चढ़दी जवानी दे बाबू बजा उम्मती आयो साईं करीब असां खे असांजी इस्लाह जे लाइ रब मोकिलियो असांजी ख़ैर ख़्वाही जे लाइ अलाह पाक मोकिलियो अॼु महबूब न चया अलाए कहिड़ा छा हुजऊं हा पर साईं करीमनि जी महिरबानी जंहिं अची असां सभिनी खे उजारियो सभिनी खे सुधारियो माउ पीउ जा अदब हक़ सेखारिया त मौलाना जे लाल सेखारिया ॿुधायो
न्याणी जो हक़ ॿुधायो त साईं करीम ने ॿुधायो मुंहिंजा प्यारा पंहिंजे सुफ़न में अख़लाक पैदा कयो जंहिं जानब जा उम्मती आहियो अवां सॼी उम्मतुनि में भला उम्मती आहियो अवां सभ खां प्यारा माण्हू आहियो जो साईं करीमनि जा माण्हू आहियो भली मुंहिंजा प्यारा घटि वधि आहे पर पोइ बि रब फरमाए थो सॼी उम्मतुनि में मूंखे भली प्यारी उम्मत रसूलुल्लाह जी उम्मत अहिड़ा कम कयो अहिड़ो पाण में सुधारो आयो अहिड़ा अख़लाक आयो जो क़यामत वारे ॾियारे अवां उथो साईं सां गॾु थियो त माण्हू मुंहिंजा प्यारा ॾिसण वारा ॿिया अंबिया किराम अलैहिमुस्सलाम ऐं उन्हनि जूं उम्मतूं ॾिसी चवनि त वाह वाह जहिड़ो घोट तहिड़ी जंज घोट बि सुभाणे अल्लाह त जंज बि सुभाणे अल्लाह आख़िर में साईं मिठड़े जो असांजे सदर महफ़िल साईं क़िबला मुजाहिद अहल सुन्नत जेको पंहिंजो सर जो साॻो लाइ